किबला मुखे शौक थियो मौलवी मानू पाए मारो चिश्म मोरो खैर मुला कच्छ न दीद नांग जा पेर किविल जोखियो मुला जो खैर कहीं ॾिठो ई कोन्हे माखे भी ख्याल थियो त यारी कया दस्तगीर जी पक नथी पे बचा बाबा उहे हो थव 100 विञाइजे 100 न विञाइजे लख विञाइजे लथड़ न विञाइजे किरोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे पतम विञाइजे प्रीत न विञाइजे अरे लाइजे त निभाइजे न त असली न लाइजे है ने खाइजे त नथा चओ खाइजे त खाराइजे न त असली न खाइजे जलसो कराए मौली साहब के दावत दिनम दिल में चिमतो जेके वाइजन में पैसा मिलंदा न उन मो तो यारी कया हाणे त यारी थी वई तदे साउंड न हूंदा हाणे तहां को सवा सां हली कोन था सघूं साउंड न हूंदा डेगी लाउड खणी आयसि वाइज थियो नंगर थियो जमायत वई पैसा दिन में लिफाफो मौली साहब के दिन में उहो भी वियो हाणे वो साउंड नंढो डेगी लाउड खणी आया न वो मुझे मस्जिद शरीफ मीनार 100 फुट दे दोस्त दिसी है वडो मीनार मस्जिद शरीफ जो उन मीनार जे हेठे तबके ते रखियो शागिर्द के चंपुट लाहे आ हो जो लाहिण वयो न दिल में ते ख्याल थियो तो मता बनी विजे पराओ आ पैसा बड़ा पता मां भी डाकण ते चढ़ियो विस त पाण लाया वो शागिर्द लाई तो चा न मुखे चई सही मां लायूं तो चा हाणे मां मोटुस न औ तो डाकण तो किराई धक लगियो पेर मुझे में तकलीफ थी वही जेके पक न थी पे मुसा गरजी हले वो दोस्त अञा जिंदा है जे कुले ते माथ रखी मस्जिद में आयो मेरी माडे ख्याल कर अल्लाह तो जाने माही उतर दे मुंह करे सैयदना अब्दुल कादिर जिलानी दे मुंह करे चे माज सोना यारियों भी असा कयूं धक भी असा के ओ साईं जे मुजो सूर खत्म न थे तो यार ही न कंदो माए कसम रब जो मां अर्ज कंदो विस सूर भी छदे वियो त सोच भी लही सुभान भेज दस्तगीर चो भेज दस्तगीर हथ बचा कर जो भेज दस्तगीर नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी नारे विलायत तवज्जो फरमा नबी जी मोहब्बत रखण वारो उठो हाणे दस्तगीर बादशाह पी जरे लाड़काणे सदत अचे तो तहां त अगते हो न गलायो लाड़काणे सदत अचे सद त करे दुस न पो हिय तो चवां जे मुझे पीर जेड़ो कहजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर ना मुझे पीर जड़ो कहजो दर खोड़ मगर दस्तगीर ना गडो गो सजे खातिर पीदायू असा यार जी यारी दीदायू वेही वंड हिक भी सा वडीदायो सच वारन जो घट सीर ना मुझे पीर जड़ो कह हेदे तवज्जो फरमा हेदे हथ मथे खणी सुभान अल्लाह चो बुध नबी जे प्यार कणवारो सैयदना अब्दुल कादिर जिलानी हथ मथे खणी सुभान अल्लाह नारे विलायत आवाज ना आयो हथ मथे खणी चो सोनो रोजे वारो तकरीर प्या फरमाइन नथा गढ़ायो पीर साईं रोजे वारो हथ तो मथे खड़ी सुभान अल्लाह चो साईं तकरीर प्या फरमाइन फरमायो तो पीर कामिल उनके चइबो आ जो मुरीद सॾ करे मुर्शिद पची हिकिड़ो जलसे जे कुंड में वेठो हो
ज़िले कच्छी जो हो तेसी मां वयो हां वाइज करे कच्छी यो वो तो चवे त मां त ज़िले कच्छी जो हां किथे पीर साईं जो गोठा इता तकरीबन मां समझा तो 700-800 किलोमीटर परते ज़िलो कच्छी मां वयो हुते वाइज करे माना ता वञो सखर का वरी जेकमाद का वरी टीपुल झटपट वरी अॻिते हीअं वञो अॻिते वञी वरी अॻिते वेंदो नोताला वरी नोताल खां हीअं ई अंदरि वञिणो पवंदो घणो अंदरि आहे ज़िलो कच्छी उतां जो हिकिड़ो मुरीद वेठो हो उहो तो चए त मां त कच्छी जो आहियां साईं माने कीअं ईंदा हेॾे ॾिसो साईं फरमायो त कच्छ वेझो आहे छॾे ॾिसो चऊं था या नथा सब चो भेज पगार हाथ मथे खणी चाओ असा के कंबर वाले साईं गाल सेखारी आ मां उन्हनि मुल्हनि में न आया हर पीर जो गुलाम बेटा साईं चयो आ मुर्शिद ईअं गिनी जी चिनी मथे चित्र ॿिया सभु मिट सेवा करे कजी सभिनी जी गुलामी ॼणी आ तसल्लुफ़ पढ़ी ॾिस जे ॿिए पीर जी गिला कई ॼण पंहिंजे पीर जी गिला कई नथा ॻाल्हायो यो असा के कंबर वाले साईं मुखे सेखारियो मां सोबत कई पंहिंजे पीर जी जॾहिं मल किंगरी शरीफ वियासे सुभान अल्लाह चो तो ॿुधाई सुभान अल्लाह तहां के पक न पए डॉक्टर करीम मां ॿुधो तो न ॾिठो हूंदो ॾिठो तो नी ॿुधो इन खे मुंहिंजे मुर्शिद करीमन फोन कई मुखे याद आ डिफेंस में असां हुजो बाबा साईं फोन केस त पीर साईं ने मां तबियत पुछण जे लाइ ईंदुसि त डॉक्टर साहब चयो अर्ज़ कयो बाबा साईं खे तव्हां अचो चई न टेम वठ त डॉक्टर करीम चयो साईं टेम असां ॾींदाऊं तव्हां हलिया अचो पर न पीर साईं खे अर्ज़ कर पीर साईं खे जॾहिं अर्ज़ कई न डॉक्टर खां पुछंदो चई त पीर साईं फरमायो त साईं खे चओ त पंहिंजे घर में अचण जी इजाज़त वठबी आहे ओए पंहिंजे घर में अचण जी इजाज़त वठबी आहे छा खुदा जो कसम मुंहिंजा मुर्शिद हादी कंबर वारा साईं जेको सैयद जे घर खानदान जो अदब सेखारियो मुंहिंजा मुर्शिद करीम मां बि वियो कई मुर्शिद करीम आया तो पान बाहिरी गेट ता नाले न लाथो बाहिरी गेट ता लाथो डॉक्टर साहब चो सही अंदर लाविया वाकई असा व्यासे अंदर पई अंदर लाविया पान फरमा डॉक्टर तो जो वास्तो ना है सैयद जो बंगलो है सैयद जो बंगलो अल्लाह अकबर जेनी मल ता के खबर होंदी जेके मुरीद आयो पीर साईं के जे लाइ दर ते निकरी नहीं दा उते कुर्सी मुबारक ते हुंदा मुझे मुर्शिद करीम जी कमरे में आया पान उथी अचे भाकुर पातो बाबा साईं के भाकुर पाए पान सा गड विहारियो प्यार क्यों है बाबा साईं ने मो करे फरमायो माइट ई फरमायो माइट पंजे घर अचबा त पुछबो आ हे तुंजा कखाणा घर हाय हाय सुभान अल्लाह ॿिया लफ़्ज़ चयूं ॿुधायां फरमायो तुंजा घर मुंजा आहिनि मुंजा घर तुंजा आहिनि सुभान अल्लाह वाह आई कचहरी थी उन मल मंजर तो ॾिसो हा न उन मल मंजर ॾिसो बाबा साईं पीर साईं के चवनि दुआ घुर पीर साईं बाबा साईं के चवनि दुआ घुर बाबा साईं पीर साईं के चवनि दुआ घुर पीर साईं बाबा साईं के दुआ घुर बाबा साईं फरमाइंदा अदब जा लफ़्ज़ ॿुधो ऐं सिखो बाबा साईं फरमायो कि भला अवां नबी जा बचड़ा हो असां तव्हांजे दर तो पिनण आया ये अदब जा लफ़्ज़ अदब वारे के सब कुछ मिलंदो तो बेअदब के कुछ न मिलंदो आखिरकार पीर साईं हथ खया बाबा असा आमीन चई बाबा साईं आमीन चई पो छा फरमायो पीर साईं कि भला हाणे तहां भी दुआ करो मुझे मुर्शिदन करीम अर्ज कियो त किबला अवां जी दुआई काफ़ी आ पाण आई बिन्हिनि जी अखियुनि में पाणी अची वियो जेके न शक पवे अञा रिकॉर्डिंग असां वटि पई आहे बिन्हिनि जी अखियुनि में पाणी अची विया साईं फरमायोसि पीर साईं वॾे किबला दुआ घुरो जिए मुखो घुराई थव इए तवां घुरो त बिन्हिनि जूं दुआऊं नाने जे रोज़े में हलियूं वञनि सुभान अल्लाह वाह
अदा ओदा हे अखियुनि वारा न ॾिसंदा अथव उपटिया त अंधियूं पूरियां त पहिरीं पसंदि अड़े वञी रोज़ रसन हबी पाणे हुजरे हबी पाणे हुजरे जे अंदर जूं अखियूं खुल जॾहिं न भाकुर पाए मोकिलिया आहिनि पिया न रब जो कसम थो खणी ॻाल्हि कयां त हिक ॿी खे मिठियूं पिया ॾियनि जीअं न आशिक़ माशूक़ हूंदा आहिनि तव्हांखे कहिड़ी ख़बर त नबीअ जे बचन जो मक़ाम छा आहे हुज़ूर जी आल जो मक़ाम छा आहे दोस्तो मक़ाम उन्हनि खां पुछ जेके मक़ाम जी ख़बर आहे जंहिंजी अंदर जूं अखियूं खुलियूं आहिनि को बि फ़र्क़ु कोन्हे जे कादरिया असांजो आहे नक्शबंदी आहे असांजो आहे चिश्ती आहे असांजो आहे सुहरवर्दी आहे असांजो आहे कंहिंजो बि मुरीद आहे असांजो आहे बाक़ी शर्त इहो आहे असां उन पीर खे मञींदा आहियूं जेको या रसूल अल्लाह चवंदो आहे नथा ॻाल्हायो हर ग़ुलाम आहियूं हर अल्लाह जे वलीअ जो अदब कंदा कयो एतिराम कंदा कयो अल्लाह जे वलीअनि जो कॾहिं टेम मिली वञेव त हुसैनाबाद बि चकर ॾेई वञो इहे चकर कमु ॾींदव दा इहे चकर सैयदनि जे दर ते कमु ॾींदव ईंदव न उते बि तव्हांजी सैयद जे दर तां घुरंदव इंशाअल्लाह ॿेड़ा ई पार थी वेंदा कद जाअकुम मिनल्लाहि नूर अल्लाह तो चवे नूर अल्लाह छा थो चए महबूब खुली चो महबूब ॾाढा चो महबूब अल्लाह तो चए नूर असहाबी तो चए त अन रसूल अल्लाह नूरन असहाबी तो चए नूर अम्मा आमना थी चए त खरज मिनी नूर मुंहिंजे पेट मां नूर आयो अदा अल्लाह मिनो कुसूर शाम जे नूर जी रोशनाई सां मां शाम जूं महलातूं ॾिठियूं जेकॾहिं अम्मा शाम जूं महलातूं ॾिठियूं न अदा कसम अलाह जो मुंहिंजो अक़ीदो आहे त अॼु अवां आशिक़नि खे मदीने जो साईं ॾिसी रहियो ऐं हुज़ूर जे मीलाद में शरीक थियणो आहे इंशाअल्लाह अक़ीदो मज़बूत हुजे ख़ाली न वेंदे छो त नूर जी महफ़िल में आयो आहे महबूब नूर तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है एने नूर तेरा सब घराना नूर का रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समील अलीम वतुब अलैना आमीन वतुब अलैना इन्नका अंत तवाबुर रहीम।